अस्सलाम वालेकुम। अच्छा, असां ही सॉल्व करे रहियासीं SST जो जेको पेपर थियो आहे 2 मई 2024 ते इवनिंग जो। उनजो ही टियों पार्ट आहे। पहिरें पार्ट में असां जेके बि ॿिया सिंधी खे छॾे करे ॿिया सुवाल हुया उन्हनि खे सॉल्व कयोसीं। हिन पार्ट में मां सिंधी जा जेके सुवाल आहिनि उहे हल कंदुसि। त बग़ैर कंहिं देरि कंदे अचूं था ऐं गॾोगॾु तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, हाणे हीउ ॾिसो, सवाल आहे, थोरो धुंधलो आहे पर कमु हलाए वेंदासीं, ठीकु आहे। सवाल आहे, चंड पंध ऐं करह जो ज़िक्र शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में मिले थो? त इन जो जेको जवाबु आहे उहो आहे सुर खंभात में, छो त चंड वग़ैरह जो ज़िक्र शाह साहिब सुर खंभात में कयो आहे। उनखां पोइ आहे, रुबाई में मिसराऊं केतिरियूं हूंदियूं आहिनि? रुबाई में 4 मिसराऊं हूंदियूं आहिनि, 4 लाइनूं हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। उनखां पोइ आहे, कहिड़े नाविल जग कहाणी मुग़ल दरबार जे गवर्नर नवाब लुत्फ़ अली जे दौर खां शुरू थिए थी ऐं शाह इनायत जे शहादत ते ख़तमु थिए थी? हाणे हीअ जेके नाविल आहे हिन जो जेको सही जवाबु आहे उहो पहिरियों आहे हमा औस्त। हाणे हमा औस्त जेको आहे इहो कंहिंजो आहे नाविल लिखियलु? इहो आहे आगा सलीम जो। हीउ मुंहिंजो पर्सनली पढ़ियलु आहे नाविल, सॼो पढ़ियलु आहे। इन जे करे इहा मूंखे ख़बर आहे त इहो हमा औस्त में ई जेको आहे आख़िर में शाह इनायत जेको आहे उनजा विढ़ंदे विढ़ंदे उनजी शहादत जेका आहे उहा ॾेखारी अथई, ठीकु आहे। अच्छा, ॿियो आगा सलीम जो अथव ऊंदाही धरती रोशन हथ। ऊंदाही धरती रोशन हथ। हाणे इन में वरी जेको आहे आगा सलीम छा कयो आहे, ऊंदाही धरती रोशन हथ, इन में माना मुंहन जे दड़े खां शुरू कई अथई या हिस्ट्री तारीख़, यानी सिंध जी तारीख़ मुंहन जे दड़े खां वेंदे एंड शायदि अॼु जे दौर ताईं आहे। इहो मूंखे यादि नथो अचे। बहरहाल जेकॾहिं तारीख़ अचे मुंहन जे दड़े खां शुरू थी आहे जेका तारीख़, उन में जेको शिकारपुर पेरिस हुयो अॻे चवंदा हुआसीं, उहो बि हिन सुठे नमूने सां लिखियो आहे त पेरिस कीअं हुयो, यानी हिकिड़ी भली तारीख़ समाई अथई। इहो विषय तव्हां नोट करे छॾियो। उनखां पोइ जेको सांघड़ नाविल आहे मोहम्मद उस्मान डीपलाई जो, उहो बि आहे जेको आहे हुर तहरीक जेका आहे उन ते रिलेटेड आहे, हुर तहरीक। इहे इन जे करे ॿुधायां पियो त थी थो सघे मथां अॻिते वरी इहो सुवालु अची वञे। उनखां पोइ आहे, सवालु आहे, कहिड़े शाइर चयो सग सरो रब जो ॿिया संग सूर थियनि? हाणे इहा ख़बर न पई आहे मूंखे बि, जेको आहे घणो गूगल करण खां पोइ बि इन शहर जी ख़बर न पई त इहो कंहिंजो चयलु आहे, ठीकु आहे। इन जे करे इन जे लाइ मां इन ते कंहिं ते बि टिक न कंदुसि। उनखां पोइ आहे, मियां सरफराज़ जे क़ैद में लिखियलु मशहूरु मदह कहिड़ी सनत में लिखियलु आहे? मियां सरफराज़ क़ैद में हुयो, उते हिन हिकु मदह लिखी हुई। हाणे उनजी सनत जेका आहे उहा पुछी वई आहे। त हिन जो जेको ऑप्शन सी आहे इहो आहे सनत तरसीह। तरसीह इहो जेको आहे इन सनफ़ में जेका आहे सो उहो लिखियलु हुयो। इन जे करे सनत में, सिनफ़ न सॉरी सनत, त इन जो जेको आहे सही ऑप्शन इहो सी आहे। उनखां पोइ आहे, हाणे हीअ किताबु आहे, किताबु अथव ज़ादुल फ़क़ीर। ज़ादुल फ़क़ीर किताबु आहे, हालांकि इहो रिसालो आहे, ठीकु आहे, रिसालो आहे, रिसालो ज़ादुल फ़क़ीर। ऐं इहो रिसालो कंहिंजो लिखियलु आहे इहो सुवालु पुछियो वियो आहे। त इहो जेको आहे मोहम्मद हाशिम ठटवी जो लिखियलु आहे, मोहम्मद हाशिम ठटवी जो लिखियलु आहे, इहो नोट करे छॾियो। उनखां पोइ आहे, ख़लील जिब्रान जे किताब पैगम्बर सिंधीअ में कंहिं तर्जुमो कयो? दी प्रॉफिट किताबु आहे, केतिरनि ई सिंधी में तर्जुमो कयो आहे, लेकिन हिन में जेके नाला लिखियल आहिनि उन मां जेको ऑप्शन सी सही आहे, साकी सिजावली कयो हिन जो तर्जुमो, ठीकु आहे, साकी सिजावली। उनखां पोइ अॻिते था हलूं, सचल जे सिंधी कलाम जो मुहावरो कहिड़ो आहे? हाणे ॾिसो, सचल जेको आहे पंहिंजी जेका शाइरी कई आहे न उहा कई आहे उत्तरादी लहजे में, उत्तरादी में, ठीकु आहे। ऐं उत्तरादी खे ई वरी सिरी लहजो बि चवंदा आहिनि, सिरी। इन जे करे हाणे उते नालो माना उत्तरादी न ॾिनऊं बल्कि सिरी जेको ॾिनऊं उहो हिते ॾेई छॾियो अथऊं, ठीकु आहे। त इहो नोट करे छॾियो, हिन जो ऑप्शन जेको आहे उहो सी सही आहे, सिरी जेको आहे उहो। उनखां पोइ आहे, शाह अब्दुल लतीफ़ जे रिसाले में तालीम किताब बाबति ॻच बैत कहिड़े सुर में मिलनि था? हाणे तालीम हुजे, इल्मु, तालीम ऐं किताब। हाणे जेकॾहिं जेके सुर हिते ॾिसिया विया आहिनि, आसा आहे सुर, यमन कल्याण आहे, ऐं सुर
रामकली आहे ऐं सरीराग आहे। ठीकु आहे, इहे 4 सुर आहिनि। हाणे इन्हनि चइनी जो जेकॾहिं तव्हां मुतालियो कंदव त कहिड़े सुर में कहिड़ी शइ ॿुधाई वई आहे त तव्हांखे थोरा जेके ओञाण आहिनि या इंडिकेशन्स आहिनि उहे सुर आसा में तव्हांखे मिलंदा। सुर आसा, छो त सुर आसा में बार बार शाह साहिबु शरीयत खे सम्झणो ऐं शरीयत ते पूरो लहणो, पंहिंजो पाण खे सम्झण ते घणो ताक़ीद कयो आहे। याने शरीयत जे इल्म जी जेका आहे उहा ॾाढी ॻाल्हि कई अथई। इन जे करे पक न आहे, बहरहाल मूंखे पंहिंजे जेको आहे इन मतिलबु इन थोरी रिसर्च मां इहो मूंखे लॻो आहे त हिते सुर जेको आहे इहो आसा ई सही रहंदो। सुर आसा जेको ऑप्शन ए आहे। वधीक हाणे की ईंदी त पोइ ख़बर पवंदी। आख़िरी आहे सिंधी बैत गाह जी सूरत में कहिड़े दौर में तख़लीक़ थियो। हाणे इहो गाह चवंदा आहिनि अवाइली बैत खे, यानी शुरू में जेके बैत हूंदा उनखे चवंदा हुआ गाह, ऐं इहो सूमरनि जे दौर में हुयो। इहो हुयो असांजो सिंधी जो पेपर, सिंधी जो जेको पोर्शन हुयो SST जे पेपर जो। उमेदु आहे त तव्हांखे सुठो लॻो हूंदो ऐं काफ़ी शयूं तव्हांजी जेका आहे ॼाण में इज़ाफ़े थियण जो सबबु बि बणियूं हूंदियूं। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।